ॾहरकी ऐं भरपासे में मामूली बरसात टाउन इंतज़ामिया जी पत वाइखी करे छॾी आहे। बरसात सबब शहर जो सेनिमा रोड, गफ़ार कॉलोनी, मुस्लिम कॉलोनी, अज़ीम कॉलोनी, इमाम बारगाह समेत ॿियनि हंधनि ते पाणी बीहण सबब अवाम ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। शहरनि जो चवणु आहे त इंतज़ामिया तरफ़ां पाणीअ जी नेकाली लाइ कख भञी बीणो नाहे कयो वियो। शहरनि मुतालबो कयो आहे त पाणी नेकाल करे सदन ॾुखियायूं घटायूं वञनि। वारहे में टाउन कमेटीअ जे कचनि मुलाज़मनि पारां पको न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। वहीद टोटाणी ऐं राशिद चयो त हू केतिरनि ॾींहनि खां एहतिजाज कनि पिया, पर कंहिंजे कन ते जूअं बि न पई चुरे। हुननि चयो त पको न थियण सबबि खेनि मरातू में न पयूं मिलनि। टाउन कमेटीअ जे कचनि मुलाज़मनि मुतालबो कयो त खेनि पको कयो वञे, जीअं खेनि ॿियनि मुलाज़मनि जहिड़ियूं मरातू मिली सघनि। कुंभ भर सां ॻोठ गौसबख्श ॼामड़ो जे रहवासी औरतनि बासरनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतिजाज कयो। उन मौके ते भाग भरी कूंज ॼामड़ो ऐं ॿियनि चयो त पुलिस एहलकार रियाज़ ॼामड़ो, गुलाम नबी ऐं ॿियनि हथियारबंद साण करे नौजवान खे अगवा कयो आहे। हुननि चयो त खेनि ख़दशो आहे त बासरनि नौजवान खे क़त्ल न करे छॾियो हुजे। औरतनि मुतालबो कयो त नौजवान खे बासरनि वटां बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk